ज़मीन जी कशिश इंसान के छके ईंदी आहे। तहां केतिरा बि परे हुजो, चाहे 50,000 साल गुज़री वञनि या 50 साल गुज़री वञनि, त बि इहा ज़मीन जी कशिश तव्हांखे छिके ईंदी आहे। तव्हांजा अबाणा कख जिते आहिनि ऐं जिन खे यादि करे अव्हां रो था, यकीन कयो त इहा ज़मीन जी कशिश तव्हांखे वरी खणी ईंदी ऐं वरी तव्हां ॾिसंदा पंहिंजा अबाणा कख। दोस्तों, जीअं सुख सदाई न रहंदा आहिनि, तीअं दुख बि सदाई न रहंदा आहिनि। तॾहिं चवंदा आहिनि त ज़िंदगीअ खे ईअं गुज़ारियो जो ॾिसण वारे खे इहो अहसासु न थिए त अव्हां दुखिया आहियो। छो त दर्दनि जे रख ते वेही मातम करण जो नाम ज़िंदगी न आहे। धिको खाई किरी वरी उथण जो नाम ज़िंदगी आहे। पर इहो माण्हू माण्हूअ ते आहे त हुन वेंदा आहिनि ऐं पोइ फ़ख़ुरु कंदा आहिनि त सिंध खां सवाइ हिंद में बि उन्हनि खे एॾो ई चाहण वारा आहिनि। ऐं मां सम्झां थी इन फ़नकारनि ते जीअं असांखे फ़ख़ुरु आहे, तीअं अव्हांखे फ़ख़ुरु हुजणु खपे त हुननि सिंधी मौसीक़ीअ में, सिंधी राग में तख़लीक़ी कमु कयो आहे। वाई ऐं ग़ज़ल खे ॻाए मुख़्तलिफ़ तजुर्बा कया आहिनि। असां उन्हनि ते फ़ख़ुरु कंदे उन्हनि खे ज़ोरदार ताड़ियुनि में सॾु जुल्फकार अली ऐं मज़हर हुसैन।
Oh
वही इश्क जोगा दवा है चंद रंग नमा को धिक्या कर रहे हो दुनिया जोग छलवाना और न दुनिया निकलिया है न दुनिया का निकलना चवल खालो चंद्र कुछ जी चवल खालो चंद्र कुछ जी अल्लाह बराबर मात चलवाना ओ मौलवाया मोहब्बत में अगे इमाम चलना और उठाई रहेंगे पर
मातिया तुझे आसरे सजन चुम्बन लगे सभी सपालू सूरज निकल देवन लगे सभी सपालू सूरज निकल देवन लगे फूल बटे जो मुझ बनो कोरियो
सहजी बाहर से साई हो सतराम आढ़ाओ गुलाम अजब उन्हें बाहरों Be
सिंध दिया जग में जिया तारन में चंद दिया जग में जिया तारन में मिस्री कोए खजूर मिस्री कोए तब मत जी जो सिंध के काबुल विसारे न सके सिंध खान खास ॾिसो हे ॿ शयूं कीअं थी गॾियूं आहिनि इन्हनि जा कॉन्टेक्स्ट इन्हनि जा मज़मून सिंध खे को बि विसारे न सघे सिंध खां सिंध सिंध में वसे सिंध हिते सिंध हुते मुल्क मिटीअ सां बणिजे थो मगर माण्हुनि सां सिंध सिंध में वसे सिंध हिते सिंध हुते वचन को
ॾिस पूरी थियनि फरमाइशूं जाम आहिनि पर कुझु अहिड़ी फरमाइशूं आहिनि जिन सां असां पंहिंजो जेको आहे रूट उहो विसरी वेंदासीं जेके रूट्स आहिनि उहो पैटर्न हलाइणो आहे प्रोग्राम जो त उन हवाले सां हलंदासीं सभई पंहिंजी जॻह ते इज़त वारा आहिनि साईं रिकमेंड करे छॾियो वरी ॿीहर ईंदासीं ही दोस्त फरमाइशी खणी त चए पियो मूंखे मारींदो मां सम्झां थो त किलो खनि सोना जी थी वई हुयूं हा हिकु पहले किलो खनि आहिनि तोर में तव्हां बाबा जी दुआ सां असांखे एतिरो कुझु आहे जो सॼी राति वेंदासीं को बि शइ न खुटंदी पर कोशिशि हुई कि तव्हांजी फरमाइशूं पूरी कंदा रहूं तव्हांखे रिझाईंदा रहूं भगत साहिब जो चवणु त कीअं रिझाइनि इहो रिझाइण जो अमल आहे इहो जेको हाणे सॉन्ग आहे इहो जेको इस्म आहे राग आहे हिन में मां दोस्त जो साथ खपंदो प्यार जो ताड़े जो सिंधी सब समाजड़ा सिंधी सब समाजड़ा आहिंद मथे जामोल सिंधी सब समाजड़ा आहिंद मथे जामोल सोनी कलंगी पाए चे नातब नाहे तिन जो जोड़ अफजल कभी तोड़ अफजल कभी तोड़ जैसी आई जेरा मुझा मत मन गही मारू फकीराने बोल मुझा मत मन गही मारू फकीराने बोल मुखे मित्र के पिया कंठा के दकड़ोल ओ मत जीव लाल मत जीव लाल आहे आदेश मिथे
मावली जिए सबूर जमारियो मारवड़ा मदठार मारवड़ा मदठार सदा वसन सिंधु में सिंधु सबूरी सोन सिंधु सभी सुरहार सिंधु सबूरी सोन सिंधु सभी सुरहार सिंधु समूरी सत्य सिंधु कथूरी सिंधु बिटाय घोटकी सिंधु बिटाय मौज भरो बहना सदा वसे सिंधु में सिंधु तुझो सिंधु तुझो शान छा गाए गाया गाया सिंधु तुझो शान छा गाया तुझी पाप पड़ी बड़े थे बलि सुरम करे पाया नचीनी हुन भाया निर्मल भले नाज सिंधु मुने जी
राणे जे साम्हूं राणो चवण
सचपच भाव मज़हर ऐं भाव ज़ुल्फ़िकार असां सभिनी खे कुछ देर पंहिंजो पाण खे विसारण जी कोशिश कई ऐं असां सभिनी खे सिंध वठी हलिया हिते भारत में वेठे वेठे उन्हनि सिंध जो दर्शन करायो। दोस्तों भाव मज़हर थोड़ी देर पहिरियों चयो कि हाणे धमाल थींदो।
केसवानी साहब ऐं जस्टिस श्री किसरानी साहब जिनके वे अचन और मां हिक करे कलाकारन के मंच ते सत्काराईंदा। मां गुजारिश कंदम ऑडियंस में असा भले ही थोड़ा बचे आयो पर असा जे दिल में भावनाओं एतरी मजबूत हैं कि असा 5 मिनट बियो पंहिंजे कलाकारन जो सम्मान करण लाइ हिते जरूर दींदासी। मां केसवानी साहब और किसरानी साहब के मंच ते आमंत्रित कंदम कि वे मंच ते अचन और कलाकारन के भी मां बुलाइण चाहींदम हिक हिक करे। सभी खां पहली जामनानी साहब से अनुरोध है कि मेहमानन के मंच ते वठी अचन। इन खां पोइ मां घुराइण चाहींदमि अल्लाह रखियो साहब के नालो त अल्लाह रखियो पर शायर आहे रखियल मुरे जे नाले सां हिते हिंदू सिंध में जादो वेंदो आहे घणेई वेठा आहियूं ताड़ियुनि जी आवाज़ नथी अचे। ताड़ियूं ज़ोरदार वॼण खपनि बिल्कुलु न लॻणु खपे कि असां संख्या में घटि आहियूं। सिध ताईं आवाज़ वञणु खपे असांजे ताड़ियुनि जी। इन खां पोइ मां घुराइण चाहींदमि माही हिस्बानी खे। माही हिस्बानी तव्हांजे साम्हूं हुई। माही पाण बि शायर ऐं केटीएन ते हिकु पर्सन आहे। माही न जो परवीन राजपाल। इन खां पोइ मां घुराइण चाहींदमि परवीन राजपाल साहब जिनके अच्छा वञी न्याय पर शायर आहे ऐं प्रोफेसर आहे सिंधी पढ़ाईंदी आहे पर मां सम्झां थो हिते कान्हे का तंहिंजे करे उहो बि माही ग्रुप वठंदा वञो। हा पोइ चइजो अमानत कयो मथां ख़यानत करी। कमर शहबाज साहब। कमर शहबाज शायर आहे काफ़ीकार आहे ड्रामा लिखंदो आहे सभु कुझु कंदो आहे। खपनि ताड़ियूं कंटिन्यू वॼणु खपनि। इन खां पोइ मां मंच ते घुराइण चाहींदमि सनोबर गुल खे। सनोबर गुल त तव्हां ॾिठी हिते सनोबर गुल बि शायर अथव ऐं हुन सां गॾोगॾु सिंध टीवीअ ते हिकु पर्सन आहे ऐं प्रोग्राम औरतुनि जे लाइ। इन खां पोइ असां घुराइण चाहींदासीं आबिद हुसैन साहब खे। आबिद हुसैन तव्हां तबले ते ॾिठो जंहिं जलवा ॾेखारिया बिजली जा सो आबिद हिते मौजूदु हूंदो। हाणे वियो आहे मज़हर अची वियो त अची हाणे माण्हू त सुञाणे छॾियो आबिद ते अखि रखियो।
उन खां पोइ हाणे उहे ॿई गायक जंहिं हिते असांजो पंहिंजे बहितरीन परफॉर्मेंस सां असांजो मनोरंजन कयो, भाउ मज़हर अली ऐं भाउ ज़ुल्फ़िकार। भाउ ज़ुल्फ़िकार अगर हॉल में हुजनि त जल्दी सां मंच ते अची वञनि। अची चुका आहिनि मंच ते। इन खां पोइ मां घुराइण चाहींदमि सीपी दादलानी साहब खे। जंहिं शायर जा कलाम हिते तव्हां ॿुधा, जंहिंजी किताबूं असां पढ़ंदा आहियूं, ताजल बेबस साहब, उन्हनि खे आमंत्रित करणु चाहींदमि मंच ते। ताजल बेबस साहब तमाम वॾो कलाम ॿुधा, मिंट में तव्हांखे इन खां पोइ मां घुराइण चाहींदमि नज़र हुसैन साहब खे। नज़र हुसैन बाजे ते हुयो ऐं वॾा पंहिंजे जेके कंपोज़र आहिनि ऐं वास्तो इहो साॻियो ई मज़हर ऐं ज़ुल्फ़िकार। जी, इन खां पोइ मां घुराइण चाहींदमि दिल्लीअ जी गायिका असांजी भेण उमा लाला। और तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, असांखे तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। मूंखे उमेदु आहे त हीअ अॼोकी राति ज़िंदगी भर तव्हांखे बि यादि रहे। हाणे वारी आहे भारत जे कलाकारनि जी। उमा लाला खां पोइ मां घुराइण चाहींदमि श्रीकांत भाटिया, जिनखे घुराइण चाहींदमि मंच ते, उहे बि अचनि। रेनू इदनानी असांजे विच में आहिनि, दिल्लीअ मां आयल। श्रीकांत भाटिया साहब। इन खां पोइ मां मंच ते घुराइण चाहींदमि दिलीप लालवाणीअ खे, जेके भोपाल मां आयल आहिनि। दिलीप लालवाणी ऐं नारी